दोस्तों, मुंहिंजो नालो अली टालपुर आहे ऐं आउं कहाणी ॿुधाईंदो आहियां। अॼु आउं तव्हांखे सिंध जे नामियारे लेखक सहाफ़ी निसार खोखर जी लिखियलु कहाणी लापता मोहबत ॿुधाईंदुसि। सिंध अंदरि इहा अजीब मौसम हुई जॾहिं हू कोटड़ी वारो रोड क्रॉस करे सूंड वारे क़ब्रिस्तान तरफ़ वञी रहिया हुया। चवण लाइ त उहे सर्दी वारा ॾींहं हुया, पर हिननि जो अंदरि जून जा झोला पिया लॻा। हिन पंहिंजे उन किरदे भाउ जी फरमाइश ते घर खां ॿाहिरि क़दम रखण ते राज़ो ॾेखारियो हो, जेको लंडन जे पिकडली सर्कस जा मज़ा छॾे वटसि मोटी आयो हो। उते हिन खे स्काइप ते ख़बर पई त संझा जी तबियत ख़राबु आहे, जंहिं करे हिन जो वापसि अचणु तमामु ज़रूरी थी पियो हो। संदन गाॾी जीअं ई बाराण नए वारी पुल क्रॉस कई, हिन जो हियां यादुनि जे पथरीले जबल तां नए जे पाणी जी तेज़ रफ़्तारी सां लुड़ी वियो। उन सने वजूद सां घणो कुझु गॾु कोन हो, पर यादुनि जे लोढ़े में ॻाल्हियुनि जो को ॻूठ ॿधलु ज़रूरु हो, जेको वक़्त जे वहकिरे में कीअं लुढ़ियो तंहिंजे अंत बहर जी खेसि का ख़बर न पई। संदसि वजूद त बाज़ार भाउ सां गॾु सूंडा तरफ़ हमसफ़र हो, पर असल संझात उते ई टिकी पई जिथे इहा पुल हुई। उन ई पुल ते हिकु ॾींहुं ओचितो अची हिन खेसि बीहारियो हो। अंग्रेज़ दौर जे पुराणनि गाॾियुनि सिरनि जी पुलर ते बीहारियल पुल जे हिकु ठुल वारे धिके ते बि हिन खेसि पंहिंजे खटारा स्टाइल व्हील जीप मां लाथो। हू हबकी पई। सरेआम सड़क ते हू खेसि ॿांह खां वठी उन पुल जे विच वारे थंभे ते बीह रहियो। सिज लहण में न का देर हुई, पर ठटे जूं एकड़ वेकड़ सवारियूं तॾहिं बि आयूं वयूं पई। हिन जूस जो टंत परे उछलियो ऐं खेसि छिके पंहिंजे अधु खुलियल शर्ट वारी सीने सां लाहे छॾियो। हिन तकड़ में पाण चढ़ाईंदे चयो, इहो को तरीक़ो आहे? माण्हू ॾिसी छा चवंदा? हू शर्म ऐं कावड़ में सफ़ा ॻाढ़ी थी वई। वापसि वञी पंहिंजी सीट ते वेठी हिन पंहिंजो अधु छिकियल ढुनल सिगरेट पुल जे ऊनाई में उछलियो ऐं खेसि ॿांह खां वठी वापसि अची उन ई पुल वटि बीहारियो ऐं सरेआम वॾे आवाज़ में ॻाइणु लॻो, तुंहिंजो मुंहिंजो रिश्तो नातो शायदि मौत छिने, ही यारी का ॿी यारी या अलाए यारी का ॿी यारी आ, नाहे माण्हुनि वारी। उन व्हील जीप ऐं ॾिनल वारे सफ़र के पूरा 3 वरहे गुज़री चुका हुया ऐं हू पूरो अची 28 सालनि जो जवान थियो हुयो, जो संदसि लाश उन ई बाराणी नई वटा वारसनि खे मिलियो हुयो। हू लाश जे वेझो न वेही ऐं न ई अस्पताल मां संदसि लाश वसूल कयो हुया, छो त हिन संदसि वारस थियण खां पाण 3 साल अॻु ई इनकार कयो हुयो। हू केरु हो, किथां आयो हो, खेसि का ख़बर न हुई। बसि सिर्फ़ु एतिरी ख़बर हुई त पूरी फैकल्टी में हिन जो आवाज़ु ॾाढो सुरीलो आहे ऐं ॻाए बि मुख़्तलिफ़ थो। हिन संदसि सुकल मुंहं ते सहेलियुनि में केतिरियूं ई ठिठोलियूं ठाहे संदसि परपुठ मशहूरु करे छॾियो हो, पर हिन खे न ॿुधायो हुयईं। नेठि हिकु ॾींहुं दिलि में टहक ऐं खिन में शरारत रोके हिन खांसि पुछियो हो त मानी न मिलंदी अथई छा? एतिरो सनड़ो थी वियो आहीं, सफ़ा डिॿरो। हिन जी शरारत भले अखियुनि खां बेनियाज़ थी हिन खे वरायो हो। तूं सिंधी लिटरेचर जी शागिर्दियाणी आहीं, भिटाई न पढ़ियो अथई छा? जंहिं असां जहिड़नि खावड़ियुनि लाइ चयो आहे। सुका मुंहुं संदन पहिरें पुराणा खेथड़ा, साजो ई डूरे आया सुहा जत मंझंदि, ॻुझा ॻुझूं कन तंहिं पराई पंध जूं। सो मुर्शिद असां इहा ई जोए ॾोरे आया आहियूं, जिते सिंध जूं सोकांद सुजाण धुरियूं बि पेर पुसाए आयूं आहिनि, पर पंहिंजा पांद आजा अथई। हिन खे संदसि सीरियस जवाबु सफ़ा न वञो ऐं अधु सम्झ में आयसि, पर जॾहिं बैदि में ख़बर पियसि त हू पंहिंजे सियासी नज़रियनि जे बुनियाद ते कुझु महीना लापता बनायो वियो हो ऐं वरी वापसि आयो आहे, त खेसि भिटाई जे सुर खाहोड़ी वारो इहो बैत
पूरे मफ़हूम माना समेत सम्झ में अची वियो। हिन खे सम्झ में अची वियो त हू फ़लस्तीनी रुमाल सदाईं गिटी में गानो करे छो पाईंदो हो, छो संदसि हथ में सदाईं किताब हूंदो हो, ऐं छो अक्सर बिना कंहिं इतला जे ॾींहंनि जा ॾींहं ग़ाइब थी वेंदो हो। हिननि कॾहिं बाक़ाइदा आई लव यू चई पंहिंजो प्यार जी शुरूआति न कई हुई, पर हिकु भेरे जॾहिं उन खटारा व्हील जीप ते कराची वठी हलण जो चई रहियो हुयो, तॾहिं ओचितो हिन यू टर्न वरितो ऐं भिटाई जे दर ते अची खेसि ज़ियारत करायईं। इहो जुमे संदो ॾींहुं हुयो। जुमन फ़क़ीर ऐं संदसि साथी भिटाई जे अङण में विराग करे कारा धागा वटे दंबूरे सां अंगसाए ज़ियारतनि में विराए रहिया हुआ ऐं हिन अॻिते वधी उहे धागा वरिता ऐं कुझु रक़म फ़क़ीरनि जे नज़राने में रखी, पर खेसि अजीब लॻो। इहो दंबूरे जो घसाए फ़क़ीरनि जो वटियल कारो धागो हिन पाइण खां नाबरी वारी ऐं खेसि इहो चई मोटाए ॾिनो त मुंहिंजो पंहिंजी माउ सां को वचन थियल आहे, उहो इजाज़त नथो ॾिए त ॿिए कंहिं रसीअ में पाण खे सोभो करियो। सॼी वाट मुंहुं सुॼाए ख़ामोश वेठी रही, पर लहर महिल पुछियांसि त तुंहिंजी अमड़ जो नालो छा आहे? अहिड़े सवाल ते उहो शिशदर थी पियो, पर खेसि मज़ाक कंदे चयईं, छो दुआऊं विझराईंदेसि छा? न पोइ बि ख़बर त पवे, अहिड़ी ख़ुशनसीब माउ जे नाले जी जंहिंजो पुटु जवानी में बि एतिरो फ़रमान बरदार आहे। हिन जीप खे थोरो अॻिते कंदे वराणियसि, सिंध मुंहिंजी अमां। इहो जवाबु ॿुधी हैरान थी वई ऐं अहिड़ा के मथे फिरिया बि थींदा आहिनि छा? हू प्यार में खेसि मुसलसल नज़रअंदाज़ कंदी रही ऐं आख़िरी साल त हू सफ़ा हिन खां परे वञणु पई चाही, पर संदसि शाइरी आवाज़ ऐं संदसि जिस्म में फैलियल ॾिनल जे सिगार जी ख़ुशबू खेसि बार बार हिन ॾांहुं छिके मोटाए पई आई। इहो खेसि अंदाज़ो ई न हो त हिन जो गुलूकार थियण जो ख़्वाबु, शाइरी करणु, सियासत करणु, बरसातनि में छिड़वागनि जियां रोडनि ते रुली ॻाइणु सभु एतिरो जल्द ख़तमु थी वेंदो ऐं हू बाराण नए जे तिरे में कंहिं कुठल हरणी जियां किरायो वेंदो। संदसि भाउ सूंडा कॾो को टिपी आयो, पर हिन खे मुसलसल ख़ामोश ॾिसी हिन खे हथ सां धूंधाड़ींदे चवणु लॻो, हे बेबी किथे घुमाई बाबा, पहिरियां मकली हलूं या कींजर? हिन खे ॿारनि नए में 3 साल अॻु किरियल लाश वरितो यादि अची वियो। मकली था हलूं जानी भाउ, चलो जेका तव्हांजी मर्ज़ी, पर कींजर खां पहिरियां मकली छो? संदसि भाउ ईअं ई लाइट मूड में पुछियसि। अॼु उन फातहनि जूं क़बरूं थी ॾिसणु चाहियां जेके दूर देसनि खां पंहिंजा बुखिया लश्कर खणी सिंध फतह करणु निकिता, पर अॼु मकली में बिना कुतबे मदफ़ू आहिनि। संदन पोइर बि सिंधी थी विया आहिनि, छो त 3 साल अॻु सिसी धड़ खां धार करे मारियल फ़क़ीर चई वियो हो त केरु असां धरती धड़नि जी केतिरी बि नसल कशी करे, तूं मां रहूं न रहूं, फातिहा सभु सुम्ही पवंदा, पर सिंध सदाईं रहणी आहे। संदसि भाउ डिप्रेशन जो शिकार थियल भेण जूं हिमत वारियूं ॻाल्हियूं ॿुधी वधीक जज़्बाती थी वियो ऐं खांसि पुछियईं, इहो फ़क़ीर किथे आहे? मुंहिंजो मतिलबु आहे उनजी क़बर किथे आहे? हिन वीरान थियल अखियूं मथे खणी भाउ खे ॾिठो ऐं संदसि आवाज़ ॼण त ॿारनि नए जे पुल हेठां पिया आयो। चवणु लॻी, अदा इहे फ़क़ीर सिंध में लापता थी मरंदा रहंदा आहिनि, पर संदन क़बरनि जा निशान न लभंदा आहिनि। दोस्तो, इहा हुई अॼु जी कहाणी, जेका उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। दोस्तो, मुंहिंजूं ही कहाणियूं जेकॾहिं तव्हांखे पसंदि अची रहियूं आहिनि त कमेंट्स में तव्हां पंहिंजी राय खां ज़रूरु मूंखे आगाह कंदा ऐं जेकॾहिं तव्हां नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे बि सब्सक्राइब कंदा। जेकॾहिं तव्हांखे मूंसां राब्तो करिणो आहे त तव्हां यूट्यूब, फेसबुक ऐं पेज ते वञी अलीज़ गुड लाइफ लिखंदो त मूंसां राब्तो थी सघे थो। तव्हां सभिनी जी महिरबानी।